इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा यक ज़बान थी वडे आवाज़ सां ज़ौक़ सां शौक़ सां मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व इत्रतिही व अहले बैतिही अजमईन। उलमाए किराम स्टेज ते बैठल सादात इज़ाम मुझा प्यारा दोस्तों खैरपुर नाथन शाह जा गयूर सुन्नी भाईरो अल्लाह का दुआ है कि रब शाह असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। मदीने वाले साईं जी सच्ची गुलामी नसीब फरमाए। महबूबन जी मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। जनी ये नूरानी महफिल सजाई अल्लाह का दुआ है अल्लाह उनके दीन दुनिया में वाधारो फरमाए। जे मरहूम सेठ गुल मोहम्मद सोलंकी जे ईसार सवाब जिला ये महफिल सजाई गई है। अल्लाह का दुआ है कि रब शाह मरहूम जी कब्र के जन्नत जो बागीचो बनाए। अल्लाह उनकी कब्र के थधो बनाए। अल्लाह उनकी कब्र के जन्नत जे बागन में जाए बाग बनाए। असां जेकी फौत थी विया मालिक का दुआ है त अल्लाह उन सभी की मग़फ़िरत फरमाए। खुसूस बिल खुसूस मालिक का दुआ है मदीने वाले साईं जे वसीले सां अरबतन जे आस्थाने में शरीक आयूं। अल्लाह ताला हज़रत सय्यद सादात साईं ताज मोहम्मद शाह नव्वरल्लाह मरकज़हु जे दर्जात के बुलंद फरमाए। अल्लाह उनकी मज़ार ते करोड़े रहमतों नाज़िल फरमाए। उन्हनि जे सदके जेकी भी महफिल में मदीने वाले साईं जे मीलाद ॻाल्हियूं ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधण जे लाइ जमो थिया आहियूं। अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। आमीन आमीन। रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में सूरह ताहा जो इब्तिदाई 3 आयतों हिन फकीर तिलावत कई। रब फरमायो ताहा हुरूफ मुक़त्तात मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा। ए मुझा महबूब असां कुरान इन जे करे न नाज़िल कयो आ जो तू मुश्किल में पइजी वञी इल्ला तज़किरतल लिमन यख़शा बल्कि इन जे लाइ नाज़िल कयो आ त जियां तू इन जे ज़रिए माण्हुनि खे खौफ़ खुदा ॾियारी ऐं अल्लाह जी याद ॾियारी। सुभान अल्लाह। लफ़्ज़ी तर्जुमो अल्लाह ताला जे कुरान में कुछ अहिड़ा हुरूफ आहिनि जन जे माना जी अल्लाह ऐं उन जे रसूल का सिवा कंहिंखे ख़बर कोन्हे। एक माना अल्लाह जाने तो बियो उन जो हबीब जाने बियो उनके कंहिंखे बि उन जे माना जी ख़बर ना है। आम बोली में मुफस्सिरीन वट कुरान मजीद जे तफसीर करण वारन वट
उन्हनि लफ्ज़नि खे हुरूफ़ मुक़त्तआत सॾिबो आहे। हुरूफ़ मुक़त्तआत अहिड़ा हुरूफ़ जंहिंजी कतई तौर ते कंहिंखे माना जी ख़बर न हुजे अल्लाह ऐं उनजे रसूल खां सिवा। पर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन जी माना सभिनी इंसाननि खे अल्लाह पाण खोले ॿुधाईंदो। सब खां वॾी ॻाल्हि त उन्हनि लफ़्ज़नि जी माना जी उहा वही आणण वारे जिब्रील खे बि ख़बर कोन्हे। सभई सुजाग वेठा आहियो या थका थका वेठा आहियो। मां आहिस्ता आहिस्ता गाॾी खे हलायां थो त जीअं ख़बर पवे त केरपुर वारा सुजाग आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। माण्हू चवनि था त जिब्रील सबक़ सेखारण जे लाइ ईंदो हुयो। जिब्रील महबूबन करीमन खे इल्म ॾियण जे लाइ ईंदो हुयो। जिब्रील महबूबन करीमन खे ॿुधाईंदो हुयो, सेखारींदो हुयो। वली साहब बयान कयो त महबूबन करीमन खे कंहिं शइ जी ख़बर न हुई। महबूबन करीमन खे कंहिं शइ जो इल्म न हुयो। वो नबी खे जिब्रील अची सेखारियो। बचपन में इहो अक़ीदो रखियो वेंदो। पर जॾहिं हुरूफ़ मुक़त्तआत जो नुज़ूल थियो, क़ुरान मजीद में इन्हनि लफ़्ज़नि जो नुज़ूल थियो। हुरूफ़ मुक़त्तआत चंद सूरतुनि जे इब्तिदा में चंद लफ़्ज़ आहिनि। ये सूरह बकरा जी इब्तिदा में अल्लाह फरमायो अलिफ लाम मीम। ॿी जगह ते अलिफ लाम रा क़ाफ नून। ये हुरूफ़ मुक़त्तआत है। जॾहिं जिब्रील ये लफ़्ज़ खणी आयो, पहिरियां पहिरियां हुरूफ़ मुक़त्तआत सूरह मरियम जा नाज़िल थिया। जिब्रील आंदो जेका हा या ऐन स्वाद जिब्रील बयान पियो करे। जिनमें जेका मदीने वाले साईं फरमायो अलिम तो वरी जिब्रील चयो हा साईं फरमायो अलिम तो मूंखे इल्म आहे, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो यार मुंहिंजो रब छा थो फरमाए। या ऐन स्वाद अलीवन फरमायो अलिम तो मूंखे इल्म आहे। जिब्रील मूंखे ख़बर आहे। जिब्रील हथ ॿधी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कैफ़ अलिमत व मा अअलम या रसूल अल्लाह। कीअं तोखे ख़बर आहे हबीबा इन्हनि लफ़्ज़नि जे माना जी त मूंखे बि ख़बर कोन्हे का। वरी जो सुभान अल्लाह। हबीबा कीअं तोखे ख़बर पई, कीअं तोखे इन्हनि जी लफ़्ज़नि जी ख़बर पई। अल्लाह का अर्शे मु अल्लाह का पुछी पियो अचां, ज़मीन ते लफ़्ज़ खणी पियो अचां। ए मुंहिंजा महबूब मूं त इहे लफ़्ज़ कोन सम्झा, मूंखे त इन्हनि मानाउनि जी ख़बर नाहे। रब ॿुधाए पियो, रब बयान पियो करे। पर्दनि जे पोयां हिजाब जे पोयां सिदरतुल मुंतहा ते बीहा पियो। वही जा लफ़्ज़ अचनि पिया। क़ुरान खणी तुंहिंजे हुज़ूर में आयो आहियां, तुंहिंजी बारगाह में आयो आहियां। हबीबा मूंखे त ख़बर नाहे इन्हनि लफ़्ज़नि जी माना छा आहे। इन सूरत मरियम जे इब्तिदाई हुरूफ़ मुक़त्तआत जो मूंखे त इल्म नाहे। हबीब फरमायो जिब्रील बता इहे भाई नबी तुंहिंजो मोहताज आ। जिब्रील जो मोहताज मोहम्मद नाहे, जिब्रील ख़ुद नबी जो मोहताज। मौली साहब खे ख़बर पई त जिब्रील न सेखारींदो हुयो, जिब्रील त मुक़र्रर कयो वियो आहे। हे उहा ज़ात आहे, हे मुंहिंजे नबीअ जी उहा ज़ात आहे जो ख़ुद मलाइक बि नबीअ जा मुहताज आहिनि। अंबिया ख़ुद ख़िदमत करण जे लाइ तयार आहिनि। महबूब जी गुलामी में शर कबूल पाऊं। मौलवी चवे तो नबी जो वसीलो न वठो, नबी जी मोहताजी जी जरूरत नाहे। अल्लाह डायरेक्ट ॿुधे थो। हाँ अल्लाह वटि कंहिंजी मोहताजी नाहे। रब सुणे थो, रब ॿुधे थो। अल्लाह खे ख़बर आहे हर शइ जी, पर रब वसीला बनाया आहिनि। रब विच में वसीला हर शइ जा ठाहिया आहिनि।
पेट में सूर पवई तो डॉक्टर जो वसीलो आहे बीमार थी डॉक्टर दे इलाज देला शिफा अल्लाह दे तमिया कुरान खुद फरमायो अल्लाह दे तमे शिफा शिफा रब दी दुआ वो बीमार थी तो डॉक्टर दे नवी दो कर डायरेक्ट जो मुझा मौला कैंसर थी या इलाज कर रब बुधे तो रब ते यकीन हो जे अल्लाह इलाज करे तो शिफा दे तो पर वसीलो डॉक्टर पर ठलो डॉक्टर ते वटो वणन जो फायदो न थींदो डॉक्टर एकरा आडा फिला अखर लिखी दी दई उए घणी परचो घणी मेडिकल स्टोर ते वने मेडिकल स्टोर वारो टिक्कियूं दी दई दवाऊं दी दई उए खा त शिफा याब थींदे समझो ता हर शे जो वसीलो वा हर शे जो वसीलो वा अल्लाह जी मोहब्बत मारिफत जो वसीलो मदीने वारो साईं आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नौकर हत्ता के मीकाईल रब के जी मुझा मौला मुझे इजाजत दे मुझा करीम रब मुझे इजाजत दे तुझी इबादत कया तुझी बंदगी कया तो के राजी कया हजरत मीकाईल 4 लाख साल सजदे में गुजारा 4 लाख साल क़याम में गुजारा 4 लाख साल रुकू में गुजारा अल्लाह की दुआ में तस्बीह में हर फेल में हर इबादत में 4 लाख साल इबादत कई इबादत मुकम्मल करे रब जे हुजूर आए अल्लाह फरमायो ओ मिकाईल घुर छातो घुरी केड़ी शे जा मिकाईल घुर मु अल्लाह जी एडी इबादत कई थई मु रब के राजी कयो थई मुजा मौला जे तू राजी थियो ही त अर्ज कया सुभान अल्लाह मौला राजी थियो ही त अर्ज कया हां फरमाए चो अल्लाह फरमाए चो अर्ज कर केड़ी गाल तो चई रब फरम के अर्ज कई मुजा मौला मलाइकन में हुल हुलियो हुआ मलाइकन में खबर पईया जदे तो मलाइक तखलीक कया हुल हुलियो या खबर होती त हिकड़ो पंजो आखिर ज़मान नबी पैदा कंदे पैगंबर पैदा कंदे ओ मुजा मौला उनके अर्शन ते घुराईंदे जमीन ता खणी अर्शे मो अल्लाह ताई घुराईंदे ए मुजा मौला मुजी इबादत जे कबूल कई थई इहो अर्ज़वा त उन नबी जी खिदमत जो मौको मु मीकाईल के अता फरमा वरी जो सुभान अल्लाह जे एकड़े मौली साहब तो महबूब जी नौकरी का मुंह मोड़ियो त तुझे मुंह मोड़न सा आशिक में कमी को नहीं दी इते राज नबी जा आशिक आहिन वरी जो सुभान अल्लाह मोहब्बत वारो तो चवे इश्क तो साए कबूल कर ओ मिकाईल जी अदा मिकाईल जादो चवे शेर में बयान चवे तो अहां जा आशिक हजार आहिन ओ अहां जा आशिक हजार आहिन सैयद जे नाले दे शेर तो पढ़ा है अहां जा आशिक हजार आहिन असान जी यारी कबूल पेश ओ असान जी यारी कबूल पेश असुल का आया ओ अहां जी बानी हां असुल का आया ओ अहां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पेश बंदी बेकारी कबूल पेश अहां जा आशिक हजार आहिन बहार सावण सरो सियारा असा के तुझू पचार प्यारा बहार सावण सरो करायो विसाल वासिल है अची करायो विसाल वासिल ये बंदी बेकार
बेकारी कबूल पेश हथ मथे गणी जो अवाजा आशिक हजार आहिन दिल के मदीने दे मुतवज्जे करे जो आवाजा आशिक हजार आहिन असांजी यारी कबूल पेश असूल खाया आवाजी ये बंदी बेकारी कबूल पेश आवाजा आशिक दिल गोरे बनी दिल बंदी बनी आज तो बाबा के बाबू की वजह इश्क की गाल बताए सुभान अल्लाह मीकाईल के मौला इबादत कबूल कई त मुखे थोड़ी देर जी मोहलत दे त तुझे महबूब जी खिदमत करे अल्लाह खुश थियो रब फरमायो ओ मीकाईल जे मुझे लजपाल नबी जी खिदमत कब घुरिय थई ओ मीकाईल तुझो इहो अर्ज़ कबूल था कयो तुझी इहा इल्तिजा कबूल था कयो तो हज़रत मीकाईल के उन इबादतुन जे बदले में अल्लाह अमर फरमायो तो नबी जे बुराक जी मुहार मेराज वारी रात तुझे हथ में ॾिनी तो जिब्रील सिखारण आयो मीकाईल सिखारण आयो मलाइक सिखारण आया न मिठा मलाइकत मुझे लजपाल नबी जी खिदमत जे लाइ मौकूफ कया विया आहिनि हिकिड़े ॾियारे जिब्रील अमीन अर्ज़ कयो शाह वलीउल्लाह अबू कलंदर रहमतुल्लाह अलैह यो वाक़ियो आंदो अबू अली कलंदर जिब्रील अमीन जे या रसूल या अल्लाह ए मुझा मौला इजाजत हुजे पंजी असली सूरत में मुझे लजपाल नबी जी खिदमत में पेश थिया जिब्रील के हकीकी सूरत में असली सूरत में कहन डिठो आहे जिब्रील जॾहिं भी इंदो हुयो जिब्रील जॾहिं भी महबूब करीम जी खिदमत में पेश थींदो हुयो या नबीअन वटि ईंदो हुयो पोइ मूसा कलीमुल्लाह वटि तो रेत जूं आयतूं खणी आयो ईसा रसूलुल्लाह वटि इंजील खणी आयो दाऊद अलैहिस्सलाम वटि ज़बूर जूं आयतूं खणी आयो सहीफ़ा खणी आयो लफ़्ज़ खणी आयो पैगाम खणी आयो सवा लख पैगंबर कमो बेश आया के नबी जे सामो हजरत जिब्रील अमीन असली सूरत में न आयो एकड़ो वाहिद मुस्तफा करीम जे जिब्रील के हकीकी सूरत में डिठो आहे सुभान अल्लाह जिब्रील के हकीकी असली सूरत में डरो न के न ॾिसो मुंडे ॾिसे मुंहिंजो मुंहुं नथो वणे हेॾे ध्यान इहो इनखे पंहिंजो कमु करणु ॾियो तव्हां हेॾे मुंडे ध्यान सुभान अल्लाह साईं करीम फरमायो जिब्रील के असली सूरत में ॾिठो एॾो वॾो हुयो जो 70,000 पर हुयसि जिब्रील जो हिकड़ो पर एडो कुशादो हुयो जो ये पर खोले त हिन पूरी कायनात के हिकड़े पर में घेरे वठे हबीब किबरिया फरमायो त असली सूरत में जिब्रील के मोहम्मद करीम ॾिठो आहे अर्श मौला जे करीब भी अर्ज कई मुझा मौला इजाजत हुजे त पंहिंजी असली सूरत वठी तुंहिंजी वहीद खणी वेंदो आहियां तुंहिंजो पैगाम खणी वेंदो आहियां ओ मुझा मौला सदाई सूरतूं बदलाए वेंदो आहियां सुभान अल्लाह अॼु तो मोकल दे असली सूरत वठी वञा हिकिड़ो साहबी अक्सर तौर ते उन जी सूरत में ईंदो हुई
बशर जी सूरत में इंसानी सूरत में ए मौली साहब चए तो नूर कदे बशर न तो थी सके पर मिठा नूर ऐं बशर हिक ॿिए जो ज़िद आहे नी कोन बशर जो ज़िद जिन्न वा नूर जो ज़िद अंधेरो वा इंसान जो ज़िद बशर आहे ही कोन ये मुमकिन ही नाहे त बशर कदे नूर न तो थी सके कुरान खुद फरमायो जिब्रील नूरा पर बीबी मरियम वट आयो त इंसानी सूरत में वठी आयो है जिब्रील इंसानी सूरत में अची सके तो कुरान बयान कयो हारूत ऐं मारूत खोल कुरान हारूत मारूत मलाइक हुया पर इंसानी सूरत में ज़मीन ते रहा माण्हुनि जे अंदर माण्हुनि जी सूरत में आया नूरी मलाइक नूरी फरिश्ता मलाइक नूर जा ठहियल आहिनि जो उहे नूर जी पैदावार आहिनि इंसानी बशरी सूरत वठी सघनि था पोइ जे इंसान जे सुधारे जे लाइ माण्हुनि खे हिदायत ॾियण जे लाइ सही वांद ते हलाइण जे लाइ नूर मदीने वारो साईं इंसानी सूरत में आयो तंहिंखे सुञनि नूर सॼो त कुरान थी पियो इहो त नबीअ जी तारीफ़ बयान थी आहे हदीस जिब्रील जे सरीदा है हजरत उमर साईं राबिया बुखारी शरीफ जी हदीस मानव जी सूरत में आयो जिब्रील हजरत उमर साईं फरमायो जिंदगी जो सुनो नौजवान मानव न ॾिठो सी मदीने शरीफ में आयो महबूब करीम ने गोला गोलन सां मिलाए वेठो सवाल करे पियो वरी उन्हनि सवालनि जी तस्दीक करे पियो हदीस लिखी आहे मुख्तसर तो सया सवाल करे पियो जवाब तस्दीक करे पियो सवाल पूछी हलियो वियो खबर कोन भई किथां आयो केर वियो किले वियो फरमायो उमर सुना तू केरा या रसूल अल्लाह न सुना तुम केरा हबीब फरमायो यो जिब्रील हुयो तमा के दीन और अदब सिखारण आयो है जिब्रील इंसानी सूरत में अचे पियो अज अर्ज करे मुंहिंजा मौला मुंहिंजा करीम रब इजाजत हुजे त असली सूरत वठी तुझे हबीब ले वञा जिब्रील अचण शुरू कयो और महबूब करीम के अल्लाह अमर फरमायो जिब्रील अचे तो हबीब असली सूरत में हिजाब हटायूं पर्दा हटायूं माजी हकीकी सूरत में तो अचे ओ मुझा महबूब हाणे माला तो के अमर तो जा हाणे तू भी हिजाब हटाए पाजे हुस्न हकीकी दा पर्दा हटाए तू भी हकीकी जमाल जाहिर करे देखा जिब्रील आयो चकले अबू कुबैस जे बीचो एदा बेतुल्ला जे हतीम में नबी आरामिया चकले जिब्रील अल्लाह अमर के सो वन जिब्रील सामो नबी अचे ओ जिब्रील विखम था कदम खण नबी दे वन हकीकी सूरत वठो पियो अचे छो न छो वञे अर्ज कई मुंहिंजा मौला जेको नूर सिदरतुल मुंतहा का मथे वञण न पियो दे अॼु उहो नूर जबल अबू कुबैस का नबी जे वेठो वञण नथो दे मुर्शिद दिलबर साईं गाल वरी जो सुभान अल्लाह चे तो जिब्रील ईंदो सैयद सलामियत फलकन ता अचन फौजू को हर जी गुलामी ले मेलो मतल हर दम मतल हर दम हर मदीने में या मोहब्बत वारन खे दीदार मदीने में ओ मिल मोहब्बत वारन खे दीदार
सुभान अल्लाह नचे व सुभान अल्लाह अल्लाह अकबर यार दी गाल बने दी कर परवारा नबी दे हुस्न दी गाल बने दी पढ़ो सल्लल्लाहु जो हुस्न यूसुफ में ऐ मुझा महबूब तुझे हुस्न में केड़ो फर्क हुआ है सुनो तू भाई छात गंदा थे छात चंपा थे ओ मुझा महबूब छात तुझी सोहनी पेशानिया ओ मुझा हबीब छात तुझा गिल हिन छात तुझी सुहारिया ओ मुझा महबूब छात तुझो मुरकड़ा छात तुझो निहारवा ओ मुझा हबीब छात तुझो खिलवा छात तुझो गालायना छात हुस्न रब दिनो अचे ओ मुझा महबूब तुझे हुस्न जड़ो पियो कोई नजर न तो अचे पर कुरान चेवा यूसुफ को वडो सोहणो वडो हसीना ओ मुझा महबूब बुधा ओ हबीब बयान कर तुझे हुस्न में यूसुफ जे हुस्न में केड़ो फर्क आ मुझे नबी फरमायो यूसुफ जे को सो सजिया यूसुफ जो हुस्न सजी आहे ऐ मुझो हुस्न मली आहे हुस्न मोहम्मदी मली आहे हुस्न यूसुफ सजी आहे सजी में मली में फर्क छाए सजी चमकदार रोशन जेके केर मानू चिताए दिसी न सके नजर विझी चिताए दिसी न सके नजर उनते टकी न सके अबाया पत्ती भरे थी तेज रोशन उनके ॾिसंदो घणी देर ॾिसी न सघंदो सिजुआ चमकदार रोशन गरमाश वारो या ॾिसंदो अख फिरी वेंदी नजर फिरी वेंदी पर मली हुस्न छाके ज़रबो मली मना वणंदड़ हिकड़ो दफ़ो चेहरे ते नजर पइजी वञे पूरी दुनिया में मूंखे नजर न आयो आहे मिसाल दींदासी पंहिंजे वतन जो पाकिस्तान जो जेको जे मुल्क में ॾिसी आयो उन जो मिसाल ॾींदो असांजी फौज ज़मीन ताईं ज़मीन खां विख ॿाहिरि नथी वधे वध में वधे कुझु साइंसदान हिकिड़ो ॿ हुआ जेके चंड ते पहुचा कुझु आहिनि जेके मरीख़ ताईं पहुचण जी कोशिश था कनि पिया ज़मीन जे कहकशां जे हिकु ॿिनि सयारनि ताईं पहुता आहिनि असांजी पहुच ज़मीन खां ज़मीन ताईं पंहिंजी नज़र ताईं आहे नज़र खां अॻियां असांखे ख़बर न आहे माहौल छा आहे मामिलो छा आहे ज़मीन कीअं पई हले काइनात कीअं पई हले पर जिब्रील ओलह खां वाक़िफ़ आहे ओभर खां बि वाक़िफ़ आहे हिकिड़ी कहकशां जेका सोलर सिस्टम आहे असां उन में रहूं था या त असांखे ख़बर आहे पर जो चवड़ा त माण्हू जी सोच वधीक काइनात में कहकशां पकड़ियल आहिनि हिकिड़ी हिकिड़ी कहकशां में अरबे सितारा आहिनि अरबे ग्रह आहिनि अरबे सयारा आहिनि पर जिब्रील खे काइनात जी हर शइ अल्लाह ॾेखारी आहे चवे थो या रसूल अल्लाह न ज़मीन में तो जहिड़ो को पैदा थियो आहे न आसमान में तो जहिड़ो कयो आहे को नज़र थो अचे काइनात में अल्लाह तो जहिड़ो को तकलीफ़ कयो आहे हज़रत हसन बिन साबित रिज़ी फरमाए थो व अहसनु मिनका लम तरकत ऐनी व अजमल मिनका लम तलिद निसा खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्ली ऐबिन कअन खुलक़ मा तशा
हक डिठो ही कोनी के तो चवे हसन बिन साबित नबी जे सामो बैठो नबी जी सोबत में बैठो 14 सदी जो मुल्लो चवे तो नबी के पाण जड़ो बुढ़ी मर रहे अकीदे रखण क्यों कुछ पानी न तो मिले भरे जा हिन में बुढ़ी मर जो नबी के पाण जड़ो तो चवी पुछना वसई तो मुझे मुर्शिद मौला अली का पुछा हाय हाय अली तू बता नबी के किया डिठो हसन ने पोदा जवाब अली का गवाही वठे सुभान अल्लाह अली जी गवाही हुए मन दा के मोमिन हो बेईमान जी जाए लाए बेईमान जी जाए लाए साईं करीम फरमाया अल्लाह अल्लाह अली मअल हक वल हक मअल अली अली हक सामो हक अली हरी जो सुभान अल्लाह अली के सा करूंगो हक सा करूंगो ऐ हक अली सा करूंगो जे अली हक सा है हक अली सा है तो अली अबू बकर सा है अली उम्मा बकर न चाहिए सुभान अल्लाह समझ में गाल कौन मवाली के तो हुई समझ कोनी दी भंग जो तो गड़ो होयो बैठो उन के किदा समझ में के पासे का खुले में अकिया रिवायत इन जा बयान करा दे कौन बयान करा हजरत अली के उमर साईं फरमायो अली फीना कानून फी लना अली असा बिनी दे विच में आ जे नून लना जे विच में लाम अलिफ विच में नून लना लिखो लना लाम वरी एडा अलिफ में नून अली कानून फी लना माना जे नून लना में आ लाम वडी खड़ी अलिफ वडी खड़ी विच में नून नंढी साईं जो कद जो नंढो होयो तो साईं फरमायो इदा लैस नून अंतुम ला जे नून न हुजे त तवा ला आयो कुछ ना आयो अली आए त लना आयो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह मिसाल हो न मौला जो खड़े मिसाल जे करे तवा भी इए चोंदो अली धारा नून कड़ी छड़ियो अबू बकर अली आई उमर धार है न इयो ला या कुछ ना अली जो पैगाम ता सबरी जेला अली के उमर का अबू बकर का धार न समझो असा सुन्नी चैनी यारन के कद समझंदा आयो वरी जो सुभान अल्लाह ए 12 महीने ते गवर्नमेंट सा गद इनन के बुखार चढ़ंदो मौसमी बुखार ये निकरदा हजरत अबू बकर जे शान में बकवास करण जला ये निकरदा मुंह खणदा हर फितनो वधे जमो भलो कम हले पियो कोरोना खत्म थी हाने साईं मुजा जलसा जुलूस शुरू थिया महबूब जा मिलाद पाण जेला आल बेत जे जिक्र करण जेला अचे मुंह में माथाणी विझणी आओ ना हर तो के गुस्ताखी करण जी जरूरत केड़ी है पंजो बात खराब कयो छो था तमा पाजे मसलक सा खुश हो सुनने के छजो तो पाजे मसलक सा खुश हो हम किसी को छेड़ते नहीं जो छेड़ता है उसे छोड़ते नहीं है ना तमा पाजे कम सा दंदे दरो को असा के छजो तो सा यार दी गाली आओ ना असा असहाब जा हुबदार है गवर्नमेंट के इल्तिजा है त एड़न मामलन में तमा पान कंट्रोल कयो हाने सुन्नी एहतजाज कंदा वरी बे एहतजाज कंदा फलाना निकरंदा ब्या क्या निकरंदा तो पाकिस्तान में फितनो बदल मन छेड़ो थे मन फितनो थे ए मजहबी फितनो एड़ो वा हिकड़ो दफो खत्म नबूवत से फितनो डिठो वियो त तमा संभाले कोन सगंदो मजहबी फितनन के सी सके त रोकियो वने इनन गुस्ताखन के असा जे अजीम शख्सियतन के बारे में बुरो भलो गालाण का मानन के रोकियो वने झलियो वने न त फितना बदंदा फसाद बदंदा कत्ल आम थींदा असा सुन्नी तो हुई खामोश रहण वाला पर छेड़छाड़ थींदी आ त मुमताज कादरी जेड़ा जवान में सुन्नी में बैठा असा जो अकीदो या त असा सिर दा सौदा कर बैठे नाल वाई तेरे लगियां दिलियां
सुनन जो हाल बेदन साब प्यारा ता असहाबन साब प्यारा मदीने वाले साईं फरमायो ला तसुबु असहाबी मुझे असहाबन के गालियों करियो मुझे असहाबन के घटवद न ॻाल्हायो तमाम को माण्हू जबल ओहद जेॾो सोन खैरात करे नबी तो फरमाए तमाम को माण्हू जबल ओहद जेॾो सोन खैरात करे तमाम मुझो असहाबी हिकिड़ो पाव या अध पाव कणक जो खैरात करे तव्हांजे जबल ओहद जे सोन खैरात करण खां वधीक अफज़ल आहे न खोजने असहाब सॼी ज़िंदगी खैरातूं कर माण्हुनि खे फज़ाइल ॿुधा खैरात जा माण्हुनि खे ॿुधा नफ़ो इंसाननि जी ख़िदमत में आ नालो नारो इहो हण वरी वॾनि खे गारियूं ॾे भली केॾा बि ख़ैर जा अमल कर असहाब जी हिकिड़ी नेकी जे बराबर पूरी दुनिया जे माण्हुनि जूं नेकियूं नथियूं थी सघनि असां सुन्नी आहियूं चैन यार साहब प्यार कंदा आहियूं त पंज तन साहब हथ मथे खणी ऐलान कर मुकतन सां ओ जंजो तन पाक सां प्यार ना जेको मञंदो चार यार ना तेजे कलमे जो एतबार ना तन खा असा है दर्जा हुब धारायूं कंदा हाल नबी सासार आयो सल्लल्लाहु अलैहि या गलो मुझे बैठा सुभान अल्लाह ता कर कला कलमरे चढ़ में बाकी 10 मिनट चौ तो दुआ करो अली बधा नबी जो हुस्न चाहे मौला तू बधा अली फरमायो इदा नज़रता इला वजह रसूलिल्लाह तयंजुर इला वजह रसूलिल्लाह जने को मानू महबूबा करीम जे मुखड़े खे ॾिसे हबीबन करीम ने पूछा फरमायो हजरत अली फरमायो नबी के बारे में जने तमाम को मानू महबूबन करीम के ॾिसे हबीब जो जमाल ॾिसे चेहरो ॾिसे तो वो ये चवंदो त लस्तो नाहे ॾिठो मूं ॾिठो ई नाहे एड़ो जड़ो नबी जो जमाल आ जड़ो नबी जो हुस्न आ ना अगु करे को ॾिठो आ न बाद में करे को ॾिठो आ जड़ो हुस्न जमाल मुस्तफवी आहे चेहरे मुस्तफवी आहे एड़ो ॿिए जो हुस्न आहे ही कोन वरी जो सुभान अल्लाह साहबी कर दिया इन नियत सां सको जो ॻाल्हि दीन जो सिखी अचो सभई जमो थिया मेलो लॻो साहबा किराम जी कचहरी जो हल्को ठाहे वेठा हिकिड़े मशहूर साहबी जी ख़िदमत में आया अले कॾहिं मौक़ो मिलंदो त वञी नबीअ जो दीदार कंदासीं अञा मुंहिंजो सुभान अल्लाह अले कॾहिं मौक़ो मिलंदो जॾहिं वञूं मदीने पाक नबीअ जो दीदार कयूं अॼु त असांखे का यार जी ॻाल्हि करे महबूब जे हुस्न जी ॻाल्हि करे ॿुधा हिन कंध झुकायो कंध मथे खणी चवे थो पुछण वारा मुंहिंजे नबीअ जो चेहरो एॾो हसीना जो हीअं खिलंदा हुया त उन जे चेहरे मां नंदर मुबारकन मां एॾो नूर निकिरंदो हुयो जो वेठलनि जा पाछा दीवारुनि ते नज़र ईंदा हुया हाफ़िज़ रशीद वेठो आहे ज़मीन ते थो पवे पियो छो त
रोशनी अचे थी नूर आहे रोशनी आहे उन जो पाछो पुठियां पवंदो आहे नबी जे दंदन मां नूर निकरंदो हुयो एडी रोशनी निकली हुई जो वेठन जा पाछा दीवार ते नजर ईंदा हुया अम्मा हलीमा साहब जरे नबी के खणी वई अम्मा हलीमा साहब जरे महबूबन करीमन के खणी पंजे में आई बने बनु साल कबीले में खणी आई और तू बेबी ते आई कुछ ॾींहं खां बाद में हलीमा अमीर थी वई आई पैसे वारी थी वई आई सजी रात तुझे घर जो ॾीओ मरे पियो रोशनी लगी पई आहे तेल जा एॾा पैसा थई रात जो ॾीओ छाई नथी अमीर थी वई आई चवे थी ॾीओ न ॿारींदी आहियां मां लालची में न ॿारींदी आहियां मेण पती न ॿारींदी आहियां पती बिजली न ॿारींदी आहियां जॾहिं जा मुंहिंजे घर में मोहम्मद मुस्तफा आयो आहे मुंहिंजो घर रोशनी रोशन आहे आशिक सिक्की पे मौला हिकड़ो दफो दीदार कर नबी जो बोला नबी जो रोजे जो ही खड़ी दीदार आए सिक्का आए तड़े सुभान अल्लाह मदीने की सिक्का एडी मान के आए जो मदीने पहुंचे तो निकरा ते दिल को चोरी हजरत साईं अल्लाह जो कामिल वली हजरत साईं मशहूरी शरीफ वाला रहमतुल्लाह अलैह अल्लाह ने किरोड़े रहमत नाज़िल करे साईं फरमांदा होया के नौजवान के जो बच्चो गुजारे वने उनके एडो दुख ना थींदो जेतरो मोहब्बत वारे के मदीने शरीफ मां निकरण जो दुख थींदो आहे मोहब्बत के रोजे दी तड़प मानो रोजे शरीफ दे दीदार जला रोमंता पर वाह वाह हलीमा जो तू नबी जो सुबह शाम दीदार मोहब्बत पर चेदो दिसंदी तो होंदी है पर केडी मल हिन हिल के चुमी दीदी होंदी है केडी मल हिन हिल के होंदी है वरी जो सुभान अल्लाह हलीमा मैं तेरे मुकद्दरा तू सदके तू मदनी दा झूला झूले दी हो से हलीमा मैं तेरे मुकद्दरा तू सदके तू मदनी दा झूला झूले दी हो से हलीमा मैं तेरे मुकद्दरा तू सदके तू मदनी दा झूला झूले दी हो से नी सोहणे दा मुखड़ा नूरानी नूरानी तू तकदी तरहे चुमे दी हो से नी अरबी दा मुखड़ा नूरानी नूरानी तू तकदी तरहे चुमे दी हो से जिब्रील बचे पियो महबूबन करीम जे दीदार करण गड्डा होया हथ में गावे जी असल आयत ते आयो ही कोन है ई न तो साईं लिड़ी वई वई हाणे बंद कर जा पूरो कलाक तकरीर करो समझ हाफिज रशीद सरो जी हाजिर जो कह सुभान अल्लाह जिब्रील आयत करने आयो ताहा रूफे मुकद्दा पर मुफस्सिरन फरमायो बुजुर्गन फरमायो अहले तसव्वुफ फरमायो असा जने जो कयो सी रब ने मुतवज्जे थिया सी मौला असा जे राज खोल ताहा जो माना चाहे मतलब चाहे ओ मुझे मौला बयान फरमा अहले तसव्वुफ फरमायो ताहा जी माना है रब फरमायो चाहींदा हुया मता मिस्री न वने रब जो फरीज़ो आहे
पहुंचाइणो आहे पैगाम रसाइणो आहे क़ुरान आहे आम फरीज़ो आहे अल्लाह ईमान जे विच में आखिर जे लाइ दुनियावी हयाती जे लाइ जे अहम फरीज़ो आहे अहकाम आहिनि आईन आहे जे कानून आहे क़ुरान आहे तुम खुश नसीब आहियो जो असांखे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ क़ुरान मिलियो आहे क़ुरान जहिड़ा अहकाम मिलिया आहिनि क़ुरान जा फरमान मिलिया आहिनि ओ मिठा क़ुरान खां वधीक ॿी का नेमत आहे ई कोन दुनिया में जेतिरा बि हेरे ध्यान ॾियो जेतिरा बि साईं मुंहिंजा टोला आहिनि उहे मज़हब आहिनि इस्लाम दीन बणिजी आयो ध्यान ॾिया इस्लाम हिकु दीन आहे इस्लाम हिकिड़ो मुकम्मल निज़ाम आहे इस्लाम मज़हब न आहे चाहे मज़हब न आहे चाहे दीन आहे ॻाल्हायो दीन आहे मज़हब अलॻि शइ आहे दीन अलॻि शइ आहे मज़हब ॿी शइ आहे दीन ॿी शइ आहे मज़हब छा सॾींदा आहिनि मज़हब चइबो आहे कुझु इबादत ऐं कुझु रस्मो रवाजात खे मिलाए को जेको हिकिड़ियूं ख़सलतूं ठहनि उनखे मज़हब जो नालो ॾिनो वेंदो आहे रिवायात में जियां मरणे परणे मौत ऐं ज़िंदगी विच में कुझु हयाती जूं कुझु रस्मूं हूंदियूं मिसाल तौर हिंदू मज़हब आहे हिंदू हिकिड़ो मज़हब आहे उन्हनि वटि मरण जे लाइ उनखे साड़ींदा आहिनि बाहि में विझंदा असांजा कुझु अहकामात आहिनि उन मुताबिक़ उनजी ज़िंदगी गुज़ारींदा उन मुताबिक़ उनखे साड़ींदा शादी जूं कुझु रस्मूं आहिनि उनमें साईं तिलक लॻाईंदा हार पाराईंदा फेरा ॾियारींदा बाहि जे चौधारी फिराईंदा इहा बि रस्म आहे ऐं कुझु इबादत आहिनि बुतनि जे आॾो हथ ॿधी बीहंदा साईं मुंहिंजा बुतनि जे आॾो झुकंदा इहे इबादतूं ऐं कुझु रस्म गॾिजी हिकिड़ो मज़हब ठहंदो छा ठहंदो आहे मज़हब ठहंदो आहे असांजे सरकारी कागज़ात में बि लिखियलु हूंदो आहे अब मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे मज़हब न दीन कहिड़ो आहे इस्लाम हिकिड़ो दीन आहे दीन छा खे सॾिबो आहे दीन सॾिबो आहे जंहिंमें इबादत जो मजमूओ हुजे इक़्तिसादियात जो मजमूओ हुजे समाजियात जो मजमूओ हुजे ऐं उनमें सियासियात जूं ॻाल्हियूं हुजनि ऐं उनजे अंदरि इहे चारई ॻाल्हियूं जॾहिं ईंदियूं समाज जो मामिलो साईं मुंहिंजा इक़्तिसाद जो मामिलो साईं मुंहिंजा मज़हब इबादत जो मामिलो ऐं सियासत जो मामिलो दीन में हुकूमत हलाइण जा हुक्म हूंदा आहिनि दीन में समाज जा मसाइल हूंदा आहिनि दीन में इबादत जा मसाइल हूंदा आहिनि इस्लाम हिन वक़्तु ज़मीन ते वाहिद अहिड़ो दीन आहे जंहिंमें हर शइ कामिल अकमल मुकम्मल पियल आहे अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती ए मुस्लिमानो अॼु तव्हांजो दीन मुकम्मल थी वियो कामिल थी वियो ऐं तव्हांजे मथां रब जी रहमत नेमत पूरी थी वई अल्लाह तव्हां ॾे इस्लाम जे करे इस्लाम जी ख़ातिर राज़ी थी वियो आहे ध्यान ॾियो मामला ते थो अचां जॾहिं इहा आयत नाज़िल थी हिकिड़ो यहूदी आहे हज़रत उमर साईं खे चई उमर साईं ॻाल्हि ॿुध ई हिकिड़ी तव्हांजे क़ुरान में अहिड़ी आयत आहे जे असां ते नाज़िल थिए हा त उन ॾींहं खे असां ईद करे मल्हायूं हा उन ॾींहं खे असां ईद मल्हायूं हा ईद जो ॾिहाड़ो करे मल्हायूं हा हज़रत उमर साईं फरमायो कहिड़ो ॾींहुं आहे या बुखारी शरीफ मुस्लिम की हदीस है केड़ो दिया वो केड़ी आयत हजरत उमर साईं के यहूदी चयो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम सदी आखिरी में बिल इस्लाम दीन नहीं जेकी आयत पढ़ी ॿुधाए इहा आयत जिन जे ते असां ला इहा आयत असां मज़हब में नाज़िल थे हा असां पंहिंजे दीन के उन ॾिहाड़े के ईद करे मल्हायूं हा त असां ला दीन मुकम्मल थी वियो तमाम मुसलमान छो न ईद मल्हायो हजरत उमर साईं फरमायो सब्र कर इहा नाई ज़िलहज यौम अरफा जे ॾिहाड़े ते ऐं जुमे जे ॾिहाड़े ते नाज़िल थी हुई असां हर हफ़्ते जुमे जे ॾींहं खे ईद करे मल्हाईंदा आहियूं त अरफात जे ॾिहाड़े खे बि ईद करे मल्हाईंदा आहियूं
जुम्मे दे ॾींहं के छो त इहा जुम्मे जे ॾींहुं आयत नाज़िल थी हुई जुम्मे के ईद करे मल्हाईंदा आहियूं मुस्लमाननि जे लाइ हर जुम्मो ईद जो ॾिहाड़ो आहे ऐं उमर साईं फरमायो त ईदुल अज़हा यौम अरफा जो ॾिहाड़ो असां जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे सुभान अल्लाह उमर साईं जो नज़रियो आहे त इन आयत नाज़िल थियण जे करे वो ईद जो ॾींहुं बणिजी वञे जे जुम्मे जे ॾींहं के उमर साईं हिकड़ी आयत जे नुज़ूल जे करे ईद जो ॾींहुं सॼो यौम अरफा जो खे हज़रत उमर साईं अल यौम अकमलतु लकुम दीनकुम जे करे इन आयत जे नाज़िल थियण जे करे उमर साईं ईद जो ॾींहुं त सुन्नी असां सां वधीक हक़दार आहियूं असां जो अक़ीदो त इहो आहे हिक आयत जे करे ईद बणिजी वञे जंहिंजे मथां पूरो क़ुरान नाज़िल थियो जंहिंजे करे ईमान मिलियो ईमान मिलियो रहमत मिलियो उहो ॾींहुं 12 रबीउल अव्वल जो असां सभिनी जे लाइ ईद जो ॾींहुं आहे नचे सुभान अल्लाह उहो ॾींहुं असां जे लाइ ॻाल्हायो नथा उहो ॾींहुं असां जे लाइ मोदी साहब जेको ॿ ईदूं हुई हिकड़ी ईद उल फित्र ईद उल अज़हा बुखारी में यह हदीस कड़ी है नबी फरमाया तो हर जुम्मो मोमिनन जे लाइ ईद उमर सही फरमाया यौमुल अरफा सा जे लाइ ईद अरे आयत जे नाज़िल थियण जे करे बी ईद थी वने जे दिहाड़े ते रहमतल लिल आलमीन नबी मिलियो वो तो अन्या वडो डी ईद जे लाइ आहे कुरान फरमाया लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर हिकड़ी लैलतुल क़द्र जी रात 1000 महीनन का भले लैलतुल क़द्र जी रात 1000 महीनन का भलिया छो जो इन रात में कुरान नाज़िल थियो हुयो खैर परवारा लैलतुल क़द्र 1000 महीनन का भली 1000 महीना 83 साल 83 साल का दी हिकड़ी रात 83 साल को इबादत करे हिकड़ी रात लैलतुल क़द्र जागे 83 साल जी इबादत जो सवाब मिले हिकड़ी रात में कुरान नाज़िल थियो उहा रात रातन जी सरदार 1000 महीनन का भली मिठा जे रात कुरान नाज़िल थियो रात रातन जी सरदार बणजी वने खुदा जे रात साहिब कुरान आयो असा जे ईमानन जो रखवाल आयो रब जो महबूब आयो खैर परवारा बुधा तो वो असा जे वधीक ईद जो ॾिहाड़ो आहे असा वॾीअ खे ख़ुशी सां मल्हाईंदासीं मुहर्रम ख़त्म थियो आहे इमामनि जो चालीहो ख़त्म थियो त हुकूमत जे अंदर वायरस जे पियो आहे कोरोना वापस अची वई पंहिंजो मामलो जे थियो एक बे में साईं अपोजिशन जो जेड़ो अपोजिशन दी असां जलसा कंदासीं त हाणे हे जंदा कोरोना अची वई आहे जलसन दे जुलूसन दे पाबंदी आहे याद रखो मिलाद जे जुलूसन के हाणे इमरान खान जो पी भी रोके कोन थो सघे चवणगार में साथी आयो बाजार में कोरोना कोन थी अचे बाजार में कोरोना कोन थी अचे इन जुलूसन में कोरोना कोन थी अचे मिलाद जो महीनो आयो त हाणे विक सोरण लगो साईं जा अॻियां वधण लगो त साईं जा मिलाद शरीफ के रोकियो मिलाद जा जुलूस रोकियो न सुन्नी इंशाअल्लाह दिल खोले महबूब जो मिलाद मल्हाईंदा हां असां चवंदासीं मरहबा 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 हाथ मथे खणी चो मरहबा 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 वाह तुझो अचण पुत भोरा थियण मुझे मुर्शिद जी शायरी है वाह तुझो अचण पुत भोरा थियण ही तुझा मोजज़ा मरहबा कासिबान
मरहबा 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 दिलरुबा दिलरुबा सुभान अल्लाह तमाम महबूब जा आशिक बंदी दिखा समझो था जेको हुक्म मदीने वाले जो आहे उनके मञण वारा थी रहता है पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जे कुरान फरमायो ओ मुझा महबूब मा अंज़लना अलैकल कुरान लितशका कुरान तुझे मथा इन चेला नाज़िल न कयो वा कुरान तो ते इन कम जे करे नाज़िल न थियो वा तू मुश्किल में पइजी वनी तू मुझा महबूब तंगीअ में पइजी वनी बल्कि कुरान इन जेला नाज़िल थियो वा इल्ला तज़किरतन लिमन यख्शा हबीबा कुरान इन जेला नाज़िल कयो वा जे मानन के यादगी रो जारी मानन के रब जे खौफ जो याद जारी रब जे तरह ते सदी कुरान नबी ते नाज़िल जे करे थियो वा त जे तवा सभई बदकारी के छडे खौफ खुदा रखण वारा बणजी वञो कुरान जेला नाज़िल थियो वा त जे तवा के मौत जो यादगी रो जारे कुरान जेला नाज़िल थियो वा जे तवा के बुधाए त हिदायत वारो रस्तो छाए बेहयाई जो रस्तो छाए ओ मिठा मिठा ओ के फरमातन शावारा आज शैतान पंजू राहू खोलियो बैठो वा शैतान पंजा अतरा खोलियो बैठो वा जे मुसलमान के बदकारी जे राह ते वठी वने बेहयाई जे राह ते वठी वने तो के सदे पे शैतान तालिया न आज दे हलिया चोरी दे हलिया सोरी दे हलिया जिना दे हलिया बदकारी दे हलिया नमाज न पढ़ रोज़ो न रख खैर खैरात न कर बेहयाई दे रास्ते से तो सदे पर कुरान फरमायो वला तत्तबिउ खुतवात शैतान शैतान जे कदमन की पैरवी न कयो जो तो वो तवा जो खुलो दुश्मन ना है पर अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह की इताअत कयो ऐं मुस्तफा जा गुलाम बणजी वञो नबी जी इताअत कयो नबी जी गुलामी इख्तियार कयो लअल्लकुम तुरहमून जे तवा ते रहमत वसाई वने तवा ते रहमत नाज़िल कई वने रहम कयो वने ओ मिठा जे अल्लाह जी रहमत चाही तो रब जी बात चाही तो पंहिंजे कारोबार में बरकत चाही तो इज्जत वाली जिंदगी चाही तो दुनिया आखिरत जी नेमत चाही तो ओ फिर फरमातन शाहवारा इज्जत आहे त मदीने वाले जी गुलामी में आहे मौत हर एक के अचो वा कब्र में हर एक के हनो अज एक जिंदे कुर्सी ईसा ने सवाब जी महफिल में आए सुभान अल्लाह भाई ने कुटन गजी महफिल दी मिलाद मिलाद दी महफिल ईसा ने सवाब जरा से सजाइया तमाम गुलूम उनकी कब्र थी ते मिठा पर या नसीब असा के वो खत्म बने अले मने असा जला मगफरत जी को दुआ करे बने न करे अले केड़ी जिंदगी गुजरे हो मिठा उनका आग में अमल साले कर नेक बन जीवन चंगी रात हल कुरान तो फरमाए ते को मानो चंगा अमल करो इन्नल्लाह ला युदीउ अजर मन अहसन अमला जो नेक साले अमल कंदो तो उन जो अजूरो मारब सायो नया कंदो सालेन जो अजूरो जायो ना थींदो पर तू बेहयाई कने बदकिरदारी कने पुछड़े राह ते हलने रब तो फरमाए पुत जिला अज़ाब हन नबी
समर जड़ी तुझा अमल मलाइका खणी मुझे रोज़े पाक में पेश कंदा आहिनि जॾहिं तुझा नेक अमल ॾिसंदो आहियां त ख़ुशि थींदो आहियां पर जॾहिं तुझा पुछड़ा अमल ॾिसंदो आहियां जॾहिं मलाइका खेर परवारनि जा गुनाह खणी ईंदा आहिनि ओ बेहयाई जा कम खणी ईंदा आहिनि नबी तो फरमाए मां ॾुखारो थींदो आहियां मूंखे दुख पहुचंदो आहे ओ खेर परवारा जे नबीअ खे ॾुखारो करे तूं कहिड़ो सुख हासिल करे अचणी तो पुट नथा ठहनि पाड़े वारा नथा ठहनि दुकान में बरकत नाहे पघार खणी था अचो लख रुपया अचे तो घर में बरकत नाहे कर्ज वकोड़े विया मर्ज वकोड़े विया क़िबला दुआ करो ओ मिठा दुआऊं कीअं असर कंदियूं जो तूं नबीअ जो नाफ़रमान मौत ईंदई पोइ ख़बर पवंदी नबी करीम फरमायो त जॾहिं इज़राइल वेझो ईंदो आहे साह कढण जे लाइ उन महिल मैयत दाम करे चयो ओ इज़राइल थोरी देर जे लाइ बि त मुंहिंजे अबे खां मोकिलाए वठां अम्मा खां मोकिलायां बच्चन खे अलविदा कयां थोरी ख़ैरात करे वठां चङा अमल करे वठां पर अल्लाह जो मलाइक चवंदो आहे हिकिड़े लम्हे जी बि मोहलत कोन मिलंदई कोन मिलंदई किॾे विया सफ़र ते चाचो किथे वियो मामो किथे वियो अबो किथे वियो अम्मा किथे वई ॾाॾो किथे वियो हिकिड़े ॾियारे असांखे बि न सफ़र ते हलणो काॾे वियड़ा दोस्त प्यारा माइट मिट बेचारा तन छोड़ियो न निशान यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान रब के राजी करने का अज गुनाह करी गुनाह ते फड़ लगो जो एकड़ो गुनाह करे दो वरी बाजार थींदो त कलर लोडे बा लोडे हलो मां गुनाह करे आयो रब तुझा ठक ठका अंदर ए लिकाए छन तू पर्दन जे पोया गुनाह दो करी रब जे हबीब फरमायो जदे गुनाह लिखी गुनाह कंदो वा त थी सके तो क़यामत जे दिहाड़े अल्लाह जो लिखी फैसलो करे छडे यारन दोस्तन ते उन जा ऐब ज़ाहिर न करे पर जे गुनाह करे वरी इंदो वा अज बुधाईंदो वा त मां एडो वडो काबू खान आया अज जुल्म करे आयो आया अज ज़िना करे आयो आया अज व्याज वठी आयो आया त अल्लाह ताला दुनिया में उनके अज़ाब दींदो आ एकड़ो गुनाह करी पियो होड़ हस्ती करी रब जे मुकाबले में निकरी तो भी न मिठा गुनाह कर त वरी माफी वट इंसान खता जो पुतलो आ अल्लाह तो फरमाए रब जो हबीब तो फरमाए कुल्लु बन आदम खत्ताऊन हर आदम जो औलाद खातिया पर खैरुल खत्ताईन तव्वाबून सबका भलो खाती हुआ वा जेको गुनाह ते तौबा ताइब थींदो आहे माफी वठंदो आहे तो माफी वठण वारो थींदे कि कोन थींदो पुट जेका जिंदगी गुजरी आ सा गुजरी आ हाने जेके ॾींहं बचा से रब के राजी कर हाने जेके ॾींहं बचा न हाने त अल्लाह ने मोट कर अल्लाह तो फरमाए वमई यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा जेको रब जो खौफ रखे तकवा इख्तियार करे उन जे लाइ हर मुश्किल मां निकरण जो आसान राहूं पैदा कंदो आहियां यरज़ुक़ु मिन हैसु ला यहतसिब कुरान तो फरमाए उनके एड़ी जाय रिज़्क़ दींदो आया जिते उन जो वहम गुमान भी कम कोन कंदो आहे अरे सजो दी लोड़ी दो रिज़्क़ दे ना पर प्या खणिया जा बच्चन जो पेट पाया रब तो फरमाए मुंह चोपण जी वने उते रिज़्क़ दींदो सा जिते तुजो गुमान भी कम कोन थो छारा रब के राजी कबो कि न कोन कबो ताइब थींदो कि न कोन थींदो तो पहिरियों वाइदो त इहो करो अॼु खां पोइ निमाज़ क़ज़ा कोन कंदा केड़ा केड़ा वक्त नमाज पढ़ना है तुझे मदे गण में सा तो उहे ना गण जेके पंज वक्त नमाज पढ़ंदा उहे वाइदो कयो जेके अॼु नमाज ना हो पढ़ंदा से नमाज पढ़ंदा साईं करीम फरमायो तारिकुल जमात मलऊन जेको जमात नमाज छडे तो दे उन मथा अल्लाह लानत कई है तारिकुल जमात यंजुल समा यलहु बेनमाजी जमात छडण वारो जने आसमान में
ॾिसंदो आहे त आसमान उन ते लानत कंदो आहे वतारिकुल जमात यमशी अल अर्द तलहलहु बेनमाज़ी ज़मीन ते हलंदो आहे त ज़मीन उन ते लानत कंदी आहे रब जी लानत पवे नमाज़ छो नथो पढ़े नबी करीम फरमाया जो हिकड़ी नमाज जानी वाणी छॾे दे उनखे 4 लख साल जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो नबी फरमायो जॾहिं बेनमाज़ी मरंदो आहे उन जी कब्र में अरीश नाले जो नांग दाख़िल कयो वेंदो आहे उहो नांग एॾो ख़तरनाक आहे हीअं ज़मीन ते फूक हणे त ज़मीन ते को साओ सलो बाक़ी न रहे 40 साल ताईं ज़मीन मां फुटण न फुटण उहो नांग बेनमाज़ी जे कब्र में दाख़िल कयो वेंदो आहे हीअं जो उनखे डंग हणंदो त 70 गज जहन्नम जे खॾ में अंदरि हलियो वेंदो वरी जहन्नम जा मलाइक उनखे ज़ंजीरनि में जकड़े छिके ॿाहिरि कढंदा वरी को डंग हणंदो वरी ज़मीन में हलियो वेंदो तव्हांजो क़यामत ताईं कब्र में बेनमाज़ी खे इहो अज़ाब थींदो रहंदो इहो कब्र जो अज़ाब हशर जो अलाए केतिरो अज़ाब थींदो कब्र बचाइण चाहींदो त नमाज़ पढ़ दीनदार थी अल्लाह जे हुकुम ते फर्मा बरदारी करे अच अल्लाह तो फरमाए रब जो कलाम तो फरमाए त जॾहिं महबूब जो हुकुम अचे नबी जो फरमान अचे त उनखे चमड़ी पओ उमर रसूल फखुज़ूहु ये चादर के लिए झलको मजबूती सां नबी जो हुकुम के चमड़ी पओ जे कम का रोके तो लगा रुक जी वञो या गाल कबूल अथव नबी जी गुलामी इख्तियार कभी ओरे महबूब जी गुलामी इख्तियार कंदे सुभान अल्लाह आखिर में शेर पढ़ा सजे तकरीर जो तत्व मदीने जे मीर सलाई दे मदीने जे मीर सलाई दे लाई दे तपले गंज पाई दे हा लाई दे तपले गंज पाई दे मदीने जे मीर सलाई